अस्सलाम वालेकुम दोस्तों। चवंदा आहिनि त खंभ मां कांव थी वियो, यानी कि नंढी ॻाल्हि मां वॾी ॻाल्हि। हिकु ॻोठ में हिकु कोॾूमल नाले हिकु वाणियो रहंदो हुयो। उनजो वॾो दुकानु हुयो, पर उनजी साख पत एतिरी हुई जो तमामु घणो ईमानदार हुयो ऐं सॼे ॻोठ जा ऐं आस पास जे ॻोठनि जा माण्हू बि उन खां सौदो सूद वठंदा हुया ऐं काफ़ी माण्हू रख ते वठंदा हुया त भा सारियुनि जो फ़सुलु थींदो ॾींदासीं, कणिक जो फ़सुलु थींदो ॾींदासीं। पर एतिरो उन्हनि जो उन ते भरोसो हुयो, यानी कि नेक नियती वारो माण्हू ऐं ईमानदार माण्हू। कोॾूमल ईमानदार सॾियो वेंदो। पोइ जॾहिं कोॾूमल शहर वेंदो हुयो त उन दुकान जी चाबी पंहिंजी घरवारी खे ॾेई वेंदो त मां शहर थो वञा, हाणे जेके ॻोठ जूं औरतूं अचनि उनखे तूं सौदो ॾिजांइ। दुकान जे घर जे अंदरां हुनजी दरी हूंदी हुई। माई जॾहिं उन्हनि खे सौदो ॾींदी त उहा सॼे घर जा हाल अहिवाल पई उन्हनि सां कंदी हुई। ऐं कोॾूमल जी हिकु आदत हुई त जेका बि ॻाल्हि हूंदी उहा अची पंहिंजी ज़ाल सां ज़रूरु कंदो हुयो। हिकु ॾींहुं हू शहर निकितो पंहिंजे घोड़े ते सौदो वठण जे लाइ। रस्ते में हुनखे पेट में गड़बड़ थी पई। हुन ॾिठो त हिकु वण जे बराबरि में वञी वेही रहियो। हिन पंहिंजो पेट साफ़ कयो हुते। पेट साफ़ करण खां पोइ ॾिठईं त हिकिड़ो कांव जो खंभ आहे, पर चिलके थो पियो। हुन ॾिठो, ॾिसी ऐं उतां रवानो थियो। जॾहिं सामान वठी पंहिंजे घर आयो त 2-3 ॾींहं हिनखे इहा ॻाल्हि पेट में वकड़ पई विझे त घरवारी सां कयां न कयां, कयां न कयां। आख़िरकार हुन घरवारीअ खे ॿुधायो त मां शहर वञा पियो, मूंखे पेट में वकड़ पिया, मां पंहिंजी हाजत पूरी कई, पर कांव जो खंभ ॾिठुमि चमके पियो। ईअं कॾहिं बि कांव जो खंभ चिमकंदो न आहे। हुन पंहिंजी घरवारी सां ॻाल्हि कई त कंहिंखे न ॿुधाइजांइ इहा ॻाल्हि। हाणे जेको इंसानु पंहिंजी दिलि जो राज़ पाण वटि नथो रखे ऐं ॿिए खे थो ॿुधाए त इहा कंहिंखे न ॿुधाइजांइ, त उहो राज़ त ज़रूरु फाश थियणो आहे। हुन औरत पंहिंजे ॻोठ जी हर औरत खे ॿुधायो त मुंहिंजो घर वारो हीअं वियो, हीअं कयईं, हुते हीअं खंभ ॾिठईं, खंभ 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 खंभ। कुझु औरतूं अहिड़ियूं हुयूं जिन नंढी ॻाल्हि खे वॾो करे पेश कयो। ॿाहिरि पंहिंजे ॻोठ में पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हि कयूं त कोॾूमल शहर वञे पियो, उते कोॾूमल जे पेट मां कांव निकितो सो उॾरी वियो। साईं कोॾूमल जी इहा पछरी थींदी रही। जाॾां वञे त ॻोठ जा ॿार कोॾूमल खे ॾिसी चए, कोॾूमल जे पेटो कांव निकितो पर उॾरी वियो, कोॾूमल जे पेटो कांव निकितो पर उॾरी वियो। कोॾूमल तमामु घणो परेशान थियो। घरवारी खे चई, तो मुंहिंजे लाइ अज़ाब करे छॾियो। मां पंहिंजी दिलि जो राज़ तोखे ॿुधायो, पर मुंहिंजो जीअणो हिते हराम थी वियो आहे। आख़िर इहा ॻाल्हि वॾेरे ताईं वञी पहुती। उन वॾेरे कोॾूमल खे घुरायो। जॾहिं कोॾूमल आयो त वॾेरे हुन खां पुछा कई त कोॾूमल, छा इहा ॻाल्हि सही आहे? मूं ॿुधो आहे त तुंहिंजे पेट मां कांव निकितो सो उॾरी वियो। कोॾूमल चयो, साईं कांव काथे हुयो, मूंखे का हाजत थी, पेट में वकड़ पिया, मां वण जी पाड़ में वेही पेट साफ़ कयो, ॾिठुमि त कांव जो खंभ पियो हुयो। उहा खंभ वारी ॻाल्हि मां घरवारी सां कई, हुन 2 औरतुनि सां कई, उन्हनि औरतुनि खंभ मां कांव करे छॾियो। त दोस्तो, पंहिंजी दिलनि जा राज़ पाण वटि रखंदा कयो, कंहिंखे ॿुधाईंदा न कयो। असां पाण खे सियाणो सम्झी कंहिं बि माण्हू खे दिलि जो राज़ ॿुधाए पोइ उनखे चवंदा आहियूं त इहा ॻाल्हि कंहिं सां न कजांइ। जॾहिं असां पंहिंजी दिलि में न रखीसीं त ॿियो पंहिंजी दिलि में कीअं रखंदो? ऐं उन ॻाल्हि खे जॾहिं तव्हां ॿिए खे ॿुधायो था त ॿियो उन ॻाल्हि खे नंढी मां वॾी करे पेश कंदो। पोइ चाहे ॿाहिरि मुआशिरे में तव्हांजी इज़त रहे या न रहे, त जेका बि दिलि जी ॻाल्हि आहे सो पंहिंजे दिलि में रखो। अगरि ॿाहिरि निकिरंदी त बाफ़ वॾी थींदी ऐं कंहिं में इज़त रहंदी आहे, कंहिं में इज़त न रहंदी। अगरि हीउ मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।